वसरुल असरार व तरियाकुल अखयार व मिफ्ताह बाबुल युस्र सय्यदना मुहम्मदिल मुख्तार वालिल अत्तहार व अस्सहाबिल अखयार अदद निअमिल्लाहि व अफ़ज़ालिही। सुभान अल्लाह। या अल्लाह पंहिंजे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो हज़रत पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर शाह जीलानी बादशाह पीर दस्तगीर सोने साईं जो वास्तो आमीन। असांखे सही सही ऐं सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। अल्लाह आमीन। असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। आमीन। आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफ़ीअना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसलातु वसलामु अला सय्यदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तकीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। ॾाढियां सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक या नबी सल्लल्लाहु या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबियुल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। सुभान अल्लाह। दोस्तों, मुरीदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मञण वारो मुसलमान भाइरो, अल्लाह जे प्यारे हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत सुभान इश्क अल्लाह। रखण वारी प्यारी जमायत, अल्लाह जे प्यारे हबीब जे असहाब सगोरन सां मोहब्बत करण वारो, सुभान अल्लाह। साईं जे अहल बैत सां आले रसूल सां इश्क रखण वारो, हर वली ऐं दरवेश जो क़द्र करण वारो क़द्रदानो, ख़ुसूसन हज़रत गौसे आज़म मुर्शिद सैयदना अब्दुल कादिर शाह सुभान जीलानी अल्लाह। भेजो दस्तगीर बादशाह पीर दस्तगीर सोने साईं जा मुरीदो, तव्हां सभिनी खे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। ऐं तव्हांखे हिन महफ़िल में अचण ऐं हिन महफ़िल करण जा लख लख मुबारकूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह खैर। छो जो ही जेके बि असां हिते आया आहियूं, यकीन ॼाणो पाण न आया आहियूं, असांखे घुरायो वियो आहे। सुभान अल्लाह। जेतिरा बि हिन पिंडाल जे अंदरि आहियो या ॿाहिरि जेके ड्यूटी में आहिनि, अल्हम्दुलिल्लाह ये तव्हां असांजी यकीनन ख़ुशि नसीबी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह दोस्तो, तमामु मुख़्तसिर बयानु थींदो ऐं इहा नियत करे वियो, छो टाइम त काफ़ी थी वियो आहे, पर इहा नियत कंदासीं त जेको इहो मुख़्तसिर बयानु ॿुधंदासीं उनखे गौर ऐं तवजो सां ॿुधंदासीं इंशाअल्लाह ऐं उन ते अमल बि कंदासीं। छो जो हेॾो सीड़जी आया आहियूं, पंध कया आहिनि, ही ख़र्चा थिया आहिनि, ही पिंडाल सजायो वियो आहे, त इहो तॾहिं सजायो थींदो जॾहिं असां उन ते अमल कंदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह अज़ व जल। त दोस्तो, असांजे पासे ॾे तव्हां बि ॿुधो हूंदो, मशहूरु शख़्सियत आहे साईं अजमल साईं, सुभान अल्लाह। सुभान हज़रत अल्लाह। जमालुद्दीन अजमल साईं रहमतुल्लाह अलैह। वो साईं पंहिंजे किताब में लिखे थो, पंहिंजे भाउ जो किसो मोहम्मद साले जो, ज़ात जा खोड़ा आहिनि, मोहम्मद साले खोड़ो, लिखे थो त एॾी त सलात सगोरी पढ़ंदो हो जो अल्लाह जो प्यारो हबीब उन ते महिरबान थी वियो ऐं दीदार फरमाई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वो मोहम्मद साले खोड़ो पुछे तो फ़कीर साईं
साईं जन खां त सुहिणा साईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सलात सगोरी मां तव्हां ते पढ़ंदो आहियां छा उहा तव्हां ताईं पहुचंदी आहे सुभान छा अल्लाह उहा मुंहिंजी सलात सगोरी तव्हां ॿुधो था महिरबानी कंदा आहियो अल्लाह जे प्यारे हबीब मुस्कुरायो फरमायो ए मोहम्मद साले जेका तुंहिंजे पाड़े में औरत रहंदी आहे जेका फालेज जे करे ॻाल्हाए बि नथी सघे पई सुभान अल्लाह आवाज़ बि ॿाहिरि नथी कढी सघे पई उहा दिलि में मूं ते सलात पढ़ंदी आहे उहा बि मूं ताईं पहुचंदी आया आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तो सलात सगोरी पढ़ंदा कयो सलात दुआ भी आहे त दवा भी आहे सलात मुझे सुने नबी जी दुआ बे आहे दवा बे आहे सलात मुझे सुने साईं जी दुआ बे आहे दवा बे आहे ॾाढा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो दोस्तो अचो त नसीहत ॿुधण खां पहिरियां अल्लाह जो ज़िक्र कयूं जंहिंजे करण सां जंहिंखे तंवारण सां जंहिंखे छेड़ण सां तव्हां असांजूं दिलियूं साफ़ थी वेंदियूं सुभान अल्लाह त गॾिजी पढ़ायो अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सभई ॾाढा ॾाढा ज़िक्र अल्लाह जो आहे गॾिजी झूमी झूमी चओ इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा सभई अॻियां पोयां अल्लाह जो ज़िक्र गॾिजी ॻायो ला इलाहा इल्लल्लाह अवल आखिर है अल्लाह जाहिर बात है अल्लाह हाफिज नासिर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सभई सभई अल्लाह जो ज़िक्र ज़िक्र गॾिजी कयो बुलंद आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जाए जम खान पढ़ियूं गैर जो गुलाम नबी है जहे जमण सा पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो ॿुधायो भेज दस्तगीर सुभान अल्लाह माशाअल्लाह अली नवाज सुमरे फ़कीर भी मेहरबानी कई आयो आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तो दोस्तों हजरत पीरान पीर दस्तगीर सुभान अल्लाह अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह वह शख्सियत आहे वो अजीम हस्ती आहे जंहिं पंहिंजे वक़्त में उन वक़्त आया जंहिं महिल दीन मुकम्मल कमज़ोर थी चुको अल्लाह साईं उहा मेहनत कई उहा जफ़ाकशी ऐं
एडी त तेज साईं रियाज़तूं कयूं, एडो त सिलसिले खे साईं फैलायो क़ादरी सिलसिले खे, जो हिकिड़ो कुराड़ो शख्सी साईं जे आॾो वेठो, साईं मां बीमार आहियां मूंखे हथु त ॾे। साईं जॾहिं उनखे हथु मुबारक पंहिंजो ॾिनो त हू उथियो त नौजवान थी वियो, तंदुरुस्त बणिजी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो गौस पाक फरमाइस था केरु आं? चए थो ए अब्दुल कादिर, तुंहिंजे नाने साईं जो दीन आहियां मां, इस्लाम। सुभान अल्लाह। ज़माने जे हालतुनि में कमज़ोर थी वियोसि, तो मूंखे हिकु दफ़ो वरी नौजवान बणाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। गौस पाक जो लक़ब पइजियो मुहियद्दीन। मुहियद्दीन, सुभान अल्लाह। तो दोस्तों, गौस पाक उहा हस्ती आहे जो उनजो फैज़ उन वक़्त बि हले पियो, अॼु बि हले थो ऐं ता क़यामत ताईं हलंदो रहंदो इंशाअल्लाह। कंहिं पुछा कई गौस आज़म अब्दुल कादिर शाह जीलानी खां, या गौस आज़म, जेकर पूरी दुनिया जी दौलत तव्हांखे ॾिनी वञे तव्हां छा कंदव? असां छा कयूं हा? बंगला ठारायूं हा, गाॾियूं वठूं हा, इहे ई ख़्याल ऐं सोचूं आहिनि असांजूं। पर गौस पाक सोच वीचार न कई। साईं फरमायो त जेकॾहिं इहा सॼी दौलत मूंखे मिले हा त मां नंगर में हलाए छॾियां, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, गुरबे खे खाधो खाराए छॾियां। सुभान अल्लाह। त अल्लाह वारे जी ज़बान मुबारक सुबह हुजे बि महबूब सुबानी, कुतुब, सुभान अल्लाह, कुतुब रब्बानी हुजे, सुभान त अल्लाह। उन जी ज़बान मुबारक मां जेके लफ़्ज़ निकिरंदा त उहे ईअं त न हूंदा न रायगान। गौस पाक फरमायो त मां नंगर हलायां हा त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे उहे लफ़्ज़ एॾा पसंदि अची विया, जो ॾिसो त गौस पाक जन खां वठी अॼु ताईं या ता क़यामत ताईं, या तव्हां बि ॾिसो त यारी शरीफ़ कई आहे न, तेगियूं पकियूं न, नंगर हलंदा, तोहफ़ो कंहिंखे ॾींदासीं, पीरान पीर दस्तगीर सुभान अल्लाह। उहो ई खाराइण वारो सिलसिलो हले थो ऐं ता क़यामत ताईं हलंदो। नंगर न्याज़ सभ खे सॾे पियो खराए, है गमगीननि जा गमेड़ा पियो थो मुर्शिद लाए, कंदो वाहर आहे हर दिलगीर जी, अॼु आमद या सुणे दस्तगीर जी। दोस्तों, गौस पाक जो शान मुबारक, सुभान अल्लाह। कि अल्लाह वारे एड़ो तो बयान कयो। मां चो तव्हांखे कुछ सिटरूं ॿुधायां, वो मूं लिखियूं तव्हांखे ॿुधायां त गौस पाक खे केड़नि लक़बनि सां दुनिया में यादि कयो आहे। सुभान अल्लाह। गौस पाक फरमायो, इल्म हासिल कंदे कंदे मां कुतुब बणिजी वियुसि। सुभान अल्लाह। कुतुब चइबो छा किया? कुतुब तारो ॾिठो अथव? कुतुब तारो, कुतुब चइबो आहे मरकज़, पूरी कायनात जो मरकज़। तो गौस आज़म पूरी कायनात जो मरकज़ अथव शख्सियत में। कुतुब कुतुब आला आहिनि, कुतुबुल आरफीन आहिनि। तो दोस्तों, ये जेके लफ़्ज़ आहिनि न, गौर सां ॿुधो त गौस आज़म अब्दुल कादिर शाह जीलानी शरीयत जा मरकज़, शरीयत बि एॾी जो मरकज़ ऐं तरीक़त जो सरचश्मो है, आसमानी विलायत जो आफ़ताब, इल्म मोरफत जो महताब, कुतुबुल अक्ताब, गौस सकलेन, इमामुल तरफ़ेन, इमामुल नुका, ताजुल असफिया, ज़ईमुल उलमा, सरताजुल ओलिया, सरदारुल ओलिया, सुल्तानुल ओलिया, इमामुल ओलिया, रहबरे शरीयत तरीक़त, नासरे सुन्नत, सुल्ताने तरीक़त, सैयद ज़ाहिदीन, रहबरे आबिदीन, हुज्जतुल आरिफीन, मीरा मुहियद्दीन, सैयद सनद, शेखुल इस्लाम, कुतुबे बगदाद, कंदीले ला मकानी, कुतुबे रब्बानी, कुतुबे ज़मानी, शहबाज़े ला मकानी, आलमे रब्बानी, महबूबे सुबहानी, सिलसिला कादरिया जो बानी, सुभान अल्लाह, पीरान पीर दस्तगीर, सुभान अल्लाह, अब्दुल कादिर शाह जीलानी भेज दस्तगीर तू मदे करे, भेज दस्तगीर। तो जिए दोस्तों, अल्लाह जा प्यारा हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
1,24,000 पैगंबर, उन जेकी भी करामात, उन जेके वस्फूं, जेके कमालात अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर एक पैगंबर में अता कया, वो सब जो सब कुल ही पांजे महबूब के अता फरमाए छनी। सुभान अल्लाह। यही जेके वली है दरवेश ता क़यामत ताईं ईंदा ईंदा रहंदा, उन जा कमालात, उन जो करामात, हर शय वो पांजे वस्फूं के ॾिनई महबूब सुभानी के पीरान। सुभान अल्लाह। के चयो गौस आजम दरमियाने ओलिया, सुभान जो अल्लाह। मोहम्मद दरमियाने अंबिया। सुभान अल्लाह। बेशक। दोस्तों गौस पाक जो एडो शान, जो साईं जो सिलसिलो हलियो न कादरिया सिलसिलो, दुनिया जो वॾे में वॾो सिलसिलो, पर गौस पाक ईअं न, छो जो सखा जो दरवाज़ो आहे। पंहिंजे सिलसिले खे रुगो न हलायूं, पर दुनिया में जेतिरा बि सिलसिला हलनि था सभिनी खे फैज़ ॾेई छॾियूं। सुभान अल्लाह। पोइ नक्शबंदिया सिलसिलो हुजे, सहरवर्दिया हुजे, शाज़लिया हुजे, अफ्रीका ताईं हलिया वञो, शिशमिया सिलसिलो हुजे, कासमिया सिलसिलो हुजे, दुनिया जा जहिड़ा बि सिलसिला आहिनि सभिनी जा जेके बानी आहिनि उन्हनि खे डायरेक्ट या इनडायरेक्ट फैज़ कंहिंखां मिलियो आहे? पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह। सुभान अल्लाह। बेशक। तो दोस्तों तव्हां सां ख़ुशि नसीब आहियूं जो हेड़ियूं महफ़िलियूं करायूं पिया था, हेड़ी महफ़िलुनि में शरीक बि थियूं था पिया। सुभान अल्लाह। तो दोस्तों अल्हम्दुलिल्लाह गौस पाक जा मुरीद आहियूं, तो इंशाअल्लाह ताला असांखे पंहिंजी ज़िंदगियुनि खे संवारणो आहे। कीअं संवारणो आहे? हिकिड़े ॾींहुं अल्लाह जा प्यारा हबीब, ही चंद ॻाल्हियूं आहिनि, छो जो नंगर बि इंतज़ारु कयो, नंगर खे इंतज़ारु न कराइबो आहे। त कीअं असांखे पंहिंजी ज़िंदगी संवारणी आहे? हिकु असहाब सगोरो पंहिंजी इमारत ठाराए, घर पोइ ठाराए, उनजो को तिर्ज़ अहिड़ी हुई घर जी जो अल्लाह जा हबीब जॾहिं उतां गुज़रिया त अल्लाह जे हबीब खे पसंदि न आई। साईं जन जॾहिं उतां गुज़रिया त कंहिंखां पुछूं त ही कंहिंजी इमारत आहे, केरु थो घर ठाराए? ॿुधायो सोणा साईं फलाणो असहाब सगोरो। त साईं जन उतां ईअं ख़ामोश थी गुज़री विया। चेहरे मुबारक ते कुझु गुस्से जो आसार नज़र आया। पुजरो असहाब सगोरो आयो, कंहिं ॿुधायोसि त अल्लाह जा हबीब हितां गुज़री विया, पर चेहरे मुबारक ते आसार जेके आहे ख़ुशीअ वारा न हा। छो, छा मक़सदु हुयो? छाजे करे? असहाब सगोरो पुछे, शायदि तव्हांजे इमारत जे बारे में साईं खे पसंदि न आई तर्ज़। असहाब सगोरे जो ॿुधो, एॾा जेके ख़र्चा कयईं, अलाए केॾी वॾी बिल्डिंग ठाराई आई, उहा सॼी ॾाराए पटु करे छॾी, ॾाराए पटु ढेर करे छॾियईं। वरी जो अल्लाह जा हबीब गुज़रिया, पुछऊं त हिते त इमारत ठहियल हुई, ढेर बणिजी वई, त ॿुधायो त या रसूल अल्लाह, तव्हांखे बिल्डिंग पसंदि न आई, तंहिंजे करे इहा ढेर बणाए छॾीसीं। न इहो न साहबी पुछा कई त या रसूल अल्लाह छा मसइलो आहे, छाजे करे तव्हांखे नथी वणे? न, पर ॿाहिरो ॿुधाई त अल्लाह जे हबीब खे पसंदि न आई, आसार ख़ुशीअ जा न हा, त साईं उन बिल्डिंग खे ड्राहे छॾ। सुभान अल्लाह। हाणे ॿुधायो, जेका अमल अल्लाह जे हबीब खे पसंदि न आहे असां उहो कयूं वेठा आहियूं। केतिरा केतिरा उहे अमल असां कयूं वेठा हूंदासीं जेके अल्लाह जे हबीब खे ज़िंदगी मुबारक में पसंदि न हा, या अॼु बि पसंदि न आहिनि। एतिरे ताईं हिकिड़ो असहाब सगोरो परे खां सफ़र करे वॾी मोहबत शौक़ सां अल्लाह जे प्यारे हबीब जे हुज़ूर में आयो ऐं सलाम कई, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। जवाब त मिलियो, पर साईं जन पंहिंजो रुख़ अनवर, चेहरो मुबारक ॿिए पासे ॾे करे, उन सम्झो त साईं जन ॿिए पासे ॾे ख़्यालीअ में आहिनि। वरी हुन पासे ॾांहुं अची चई, साईं मां तव्हां सां मिलणु आयो आहियां। साईं जन वरी पंहिंजो रुख़ अनवर ॿिए पासे ॾे करे छॾियो। सम्झी विया त कंहिं ॻाल्हि ते साईं जन मूंसां नाराज़ थिया आहिनि। सोचणु लॻो त मां अहिड़ो कहिड़ो अमल कयो आहे जंहिंसां अल्लाह जा हबीब मूंसां नाराज़ थी विया आहिनि। पोइ साहबा खां पुछणु लॻो त आख़िर कहिड़ी ख़ता थी आहे मूंखां जो साईं जन नाराज़ थी विया आहिनि? त साहब सगोरनि फरमायो त ॿी त का अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर तुंहिंजे आंगुर में जेका सोनी मुंडी पातल आहे, थी सघे थो अल्लाह जा हबीब इन ते नाराज़ थिया हुजनि, छो जो अल्लाह जे हबीब फरमायो आहे त मर्द सोन नथो पाए सघे।
या सोनी मुंडी पातई ॼण दोज़ख जो टांडो हथ में खयई। जॾहिं इहो ॿुधो उन असहाब सगोरे चई त इन ते साईं जन नाराज़ आहिनि मूं ते। जल्दी आयो साईं जन खे अर्ज़ु कई सोणा साईं हीअ मुंडी मां तव्हांखे ॾियां थो, मां वरी मुंडी न पाईंदुमि। साईं जन ख़ुशि थिया, उन मुंडीअ खे हीअं खणी उछलाया। सोनी मुंडी क़ीमती धातु, उनखे साईं जन हीअं उछलायो। जॾहिं साईं जन उतां रुख़सत थी विया, असहाब सगोरा हलिया विया, महफ़िल बर्ख़ास्त थी वई। असहाब सगोरो हलण लॻो त कंहिं चुसि त उहा मुंडी त खयूं वञू पंहिंजी घरवारीअ खे ॾिजां त उहा पाए, त चवे थो जंहिं मुंडीअ खे जंहिं सोन खे अल्लाह जे हबीब उछलाए छॾियो, मां वरी उनखे कीअं थो खणी सघां, मां बि छॾियांसि थो पियो हुजे। त ॿुधायो त अल्लाह जे हबीब जंहिं जे अमल खां असांखे रोकियो, छा असां रुकजऊं था इहो सोचूं पंहिंजे गिरेबान में झाती पाए। असांखे उहे अमल करणा आहिनि जंहिंसां गुंबज़ ख़िज़रा वारो वाली सुभान अल्लाह असां तव्हां मां ख़ुशि थी वञे, राज़ी थी वञे। त दोस्तो बसि इहो मुख़्तसरन त जेतिरो थी सघे पंहिंजे ज़िंदगियुनि खे संवारियूं। ज़िंदगियूं कीअं संवारींदासीं? ज़रूरु को उस्ताद वठिणो पवंदो। त इहे जेके अल्लाह वारा दरवेश आहिनि न कामिल, उन्हनि जी वञी सोबत में वञी वेहो, पंहिंजा कम कारियूं धंधा धाड़ियूं ज़रूरु कयो। उनखां पोइ कुझु टाइम अल्लाह वारनि सां वेहो, छो जो सोबत जो असरु थींदो आहे। सोबत जो असर बि थींदो आहे ऐं ॿियो अल्लाह वारो हूंदो निगाहे वली में वो तासीर सुभान अल्लाह बदलती हज़ारों की तक़दीर ते बेशक। त इंशाअल्लाह ताला तव्हां असांजूं ज़िंदगियूं मटिजी वेंदियूं। त हाणे केतिरो असां इंतज़ारु कंदासीं? असांखे ख़बर आहे त सुभाणे असांजी ज़िंदगी अञा आहे, पोइ कंहिंजो इंतज़ारु था कयूं? कुराड़ा थी विया आहियूं, पोइ बि चऊं था त न अञा असां जीअंदासीं। कंहिंखे ॾिठुमि त कुराड़ो थी वियो, कलर पोइ वेठो करे, कारा वार, ठीकु आहे न, कारा वार, अञा तूं कंहिंजे लाइ कारा वार थो करे। ही हिकिड़ो सुहिणी सूरत मुबारक आहे ऐं जेका नेचुरल पंहिंजी कुदरती आहे उन वॾी सूंहं आहे, ठीकु आहे न। अञा तूं छा, अञा तूं केतिरो जीअंदे? त जेतिरो थी सघे इहो सोचो त हीअ असांजो आख़िरी लम्हा आहिनि, जेतिरो थी सघे महिनत करे वठूं, रियाज़त करे वठूं। हिकिड़ो बादशाह हुयो, वॾी मग़रूरीअ सां घोड़े ते चढ़ियो, वॾी बहितरीन पोशाक पातई, बहितरीन लिबास, फ़ौज खयईं। एॾो मग़रूर हुजे त बसि मुंहिंजी फ़ौज मूंसां गॾु आहे, थींदो आहे न त मां हेतिरो, मां हेॾो, ईअं वञे पियो रस्ते तां शिकार करण लाइ। त हिकिड़ो कुराड़ो ईअं कमज़ोर गोदड़ी पोश अची आॾो बीठुसि घोड़े जे, चयो साईं 2 मिंट तव्हां में कमु आहे, मूंसां मिलो। बादशाह जो हा मुंहिंजे महल में हल, मां शिकार करे मोटां थो, जॾहिं मोटां पोइ ॿुधंदासीं ॻाल्हि, टाइम न आहे मूं वटि। चई बादशाह कुझु त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध गौर सां। चई मां चयो न तूं पोइ अचिजांइ। हुन फ़क़ीर बि वरी घोड़े जे वाघ खे वञी हथु विधो। चई बादशाह मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। बादशाह खे गुस्सो अची वियो, मुंहिंजे घोड़े जी वाघ पकड़ी अथई। केरु आहे? मुंहिंजी वाघ छो पकड़ी अथई? चयोसि बादशाह मां इज़राइल आहियां, इज़राइल आहियां। जीअं ई ॿुधई त इज़राइल आहे त हुनजा ठप ई ठरी विया, हैरान थी वियो। चई इज़राइल तूं कीअं आयो आहे? चई मां तुंहिंजो साहु कढण आयो, टाइम पूरो थी वियो आहे तुंहिंजो। चई वञ भेणा, मां जेको अञा मां जीअंदुसि, इज़राइल मूंखे कुझु मोहलत ॾे, मां घर मोटां, महल ॾे वञा, पंहिंजे बचनि ॿारनि में मिल्कियतूं विरायां, हिसाब किताब कयां, पोइ त मुंहिंजो साहु कढ। चई वक़्तु अथई कोन, हिते जो हिते ई साहु कढंदो साहु। उन महिल ई बादशाह हेठि किरियो, पूरो थी वियो। बादशाह बि सोचियो त अञा को मां 100 साल जीअंदुसि, उनखां पोइ मिल्कियतूं विराईंदुसि। अक्सर माण्हू छा कंदा आहिनि, मिल्कियतूं विराईंदा ई न आहिनि, पोइ पोयां पिया विढ़नि पाण में, उनखे ख़बर ई न हूंदी आहे त असां मरंदासीं। पोइ सोचंदा अञा जीअंदासीं, अञा ज़िंदगियूं हलंदियूं। त दोस्तो अॼु खां वठी तयारी शुरू कयो, अॼु खां वठी तयारी शुरू कयो। ये बेगोशी वारी ज़िंदगी न गुज़ारियो। बेगोशी वारी ज़िंदगी गुज़ारींदव न, पोइ ख़बर तॾहिं पवंदव जॾहिं मिटी मथां पवंदव। इन करे जेतिरो थी सघे ज़िंदगियुनि खे संवारियो, कंहिंजी दिलि आज़ारी न कयो, प्यार मोहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारियो,
तव्हांजे हथ पेर अखियुनि ज़बानुनि मां कंहिंखे बि तकलीफ़ न अचे। पाण ते तकलीफ़ूं खणो, ॿिए खे तकलीफ़ न ॾियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा फर्मा बरदार थियो, फर्मा बरदारी कयो, नबी साईं जी फर्मा बरदारी कयो, गौस पाक जा फर्मा बरदार बणिजी वञो। सुभान अल्लाह। एॾो गौस पाक, एॾी 90 सालनि ताईं एॾी मेहनत पूरी दुनिया में फेज़ सुभान ॾिनो। अल्लाह, सुभान अल्लाह। आख़िरी वक़्त अचे थो वफ़ात जो त रोई पवनि था। कंहिं पुछा कई त ए गौस आज़म तव्हां सां त अल्लाह राज़ी थी अला, हेॾी तव्हां मेहनत कई आहे, तव्हां त कमाए विया आहियो। सुभान अल्लाह। हा बेशक कमाए वियो आहियां, पोइ रोइण छाजो आहे? फरमाइनि था अञा मां उम्मत खे ओतिरो सबक़ु ॾेई न सघियो आहियां, अञा मां उहो न ख़िदमत करे सघियो आहियां नबी साईं जी उम्मत खे। त ॾिसो साईं जन फरमाइनि था त अञा मां न करे सघियो आहियां, पोइ असां त अलाए कहिड़े खाते में अलाए छा कयो आहे असां। त जेतिरो थी सघे हाणे खां ई तयारी वठो। वठंदा आहियो न निमाज़ जी तयारी वठंदा आहियो, ईद निमाज़ जी तयारी, जनाज़े जी तयारी, फलाणी तयारी, ईअं ई तयारी वठो पंहिंजी ऐं पंहिंजे अमलनि खे सुधारियो त इंशा अल्लाह ताला तव्हां ऐं असां ज़िंदगीअ में कामयाबु थींदासीं। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। फ़कीर साईं चए थो हिकिड़ी गौस पाक जी करामत, गौस पाक जी करामत मां ॿुधायां थो तव्हांखे। त दोस्तो पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह करामत त न, पर मां तव्हांखे साईं जी शफ़क़त ॿुधायां थो सुभान त अल्लाह। इंसान ज़ात सां केॾी मोहबत हुई गौस पाक जी। सुभान अल्लाह। करामतूं त खोड़ ॿुधियूं आहिनि, पर मां अॼु तव्हांखे शफ़क़त ॿुधायां थो गौस पाक जी। सुभान अल्लाह। त दोस्तो हिकिड़ो शख़्स हुयो दजला जे किनारे ते। इराक में 2 नदियूं दरिया आहिनि, दजला ऐं फ़िरात, 2 वहन अथई दरिया वॾा। पोइ दजला जे किनारे ते हिकिड़ो शख़्स आयो, ॿेड़े वारे खे चईं मूं वटि पैसो रुपयो बि न आहे, पर मूंखे ॿिए किनारे ते वञिणो आहे, दरिया जे ॿिए पासे ॾे, ऐं मूंखे कमु आहे ज़रूरी, पैसा न आहिनि। मलाह छिड़ ॾेई चयसि त पैसा न अथई त पोइ न खणंदुसि। ऐं ॿिया खणी निकितो हलियो वियो, उहो बीठो रहियो किनारे ते। गौस पाक जो गुज़रिया त गौस पाक कंहिंखे ग़मज़दो ॾिसंदा हुआ त पाण ग़मज़ीन थी वेंदा हुआ। साईं जन पुछुसि त चो ग़मगीन थियो आहे अजनबी शख़्स, त अर्ज़ु थो करे सुणा साईं पाण खे थो पियो घटि वधि ॻाल्हायां त पैसा न हा त पोइ मलाह खे सवाल छो कई, माण्हुनि जे मुंहं ते पंहिंजी बेइज़ती कराई। कमु हुयो ज़रूरी पर पैसा न हा, मलाह छिड़ ॾेई छॾी, हाणे पाण खे तो वेठो घटि ॻाल्हायां। त गौस पाक जन उन महिल ई पंहिंजे हवेली मुबारक ते विया ऐं 100 अशरफियूं खणी आया। 100 अशरफियूं तमामु घणा पैसा हूंदा, मिसाल 100 सोना सिका ईअं सम्झो, खणी आया। जीअं ई मलाह आयो ॿेड़े वारो वापसि, त गौस पाक जन पूरियूं जो पूरियूं अशरफियूं उन मलाह खे ॾेई छॾियूं ऐं फरमायोसि ए मलाह, हाणे ज़िंदगी में जेकॾहिं हेड़ो को फ़क़ीर अचई त उनखे ख़ाली न मोटाए, उनखे वठियो वेंदो कर। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अहिड़े सखीअ जा मुरीद हिननि असां तव्हां कामयाबु आहियूं। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। ऐं दोस्तो जीअं त अल्हम्दुलिल्लाह गौस पाक जी निगाह सां असां हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे जंहिंजो नालो आहे जिए दस्तगीर। सुभान अल्लाह। गौस पाक जे इस्म मुबारक सां। ऐं मक़सदु असांजो इहो आहे त पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में, पूरी दुनिया में 11 शरीफ़ खे आम करणो आहे। सुभान अल्लाह। ऐं वॾो मक़सदु त सिंध में जेतिरा ज़िला आहिनि, तव्हांजो जीअं नौशहर फ़िरोज़ ज़िलो आहे, या मिसाल ॿिया फ़क़ीर परे परे खां नवाबशाह ज़िलो हूंदो, कंहिंजो कहिड़ो ज़िलो, त इनशाअल्लाह हर ज़िले में सालियानी वॾी 11 शरीफ़ इनशाअल्लाह थिए, जंहिंमें तव्हां असां शरीक थियूं। त इनशाअल्लाह ताला इन जिए दस्तगीर तंज़ीम में तव्हां ऐं असां सभु गॾिजी कमु कयूं। इनशाअल्लाह ताला ही फार्म आहिनि, तव्हां सभिनी खे हिकु हिकु विरायूं था। इन में तव्हां पंहिंजो नालो बि लिखंदव, वालिद साहिब जो नालो, पंहिंजी ज़ात, यूनियन काउंसिल लिखंदव, तालको पंहिंजो लिखंदव, ज़िलो लिखंदव, मोबाइल नंबर जेको तव्हांजो व्हाट्सअप नंबर हुजे त अञा बहितर, ऐं ॻोठु पंहिंजो लिखंदव, त जीअं जिथे जिथे वेझा वेझा प्रोग्राम थींदा तव्हां ताईं जीअं ख़बर पवे त बाबा किथे 11 शरीफ़ आहे। सुभान अल्लाह। ऐं इन सां हिकिड़ो इहो फ़ाइदो थींदो त जेके गौस पाक जा मुरीद दुनिया जी कहिड़ी बि कुंड में आहिनि,
त किथे बि यारी हूंदी तव्हांखे ख़बर पवंदी त किथे यारहें शरीफ़ थी वई। ऐं असां सभिनी जो हिकिड़ो माना हिकिड़ो वॾो हिकिड़ो मेड़ बणिजी वेंदो त गौस पाक जा मुरीद इंशाअल्लाह गॾु थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ये गैर सियासी तंज़ीम आहे, इन में को सियासी फ़ाइदो न आहे, न ई ॿियो को दुनियाई फ़ाइदो आहे, न ई को माना पैसनि वारो फ़ाइदो आहे त हिन मां पैसा गॾु थींदा ऐं हीअं थींदो। बिल्कुलु फ्री तव्हां हे फॉर्म भरियो, बसि हिन जो मक़सदु ईंदो यारहीं शरीफ़, ऐं यारहीं शरीफ़ में सबक़ छा मिलंदो? इंसान ज़ात सां मोहब्बत, बेशक प्यार, सुभान गौस अल्लाह। पाक जी जेका असुल तालीम आहे उहा तव्हां असां ताईं पहुचे ऐं असां कुझु न कुझु पंहिंजो ज़िंदगी में सुधारे वठूं इंशा अल्लाह ताला। हाणे फॉर्म ॾींदासीं, पोइ तव्हां भरियो आराम सां, भले ॻोठनि में वञी करे या हिते, पोइ साईं जन वटि जमा करायो या सिकंदर अली वटि जमा करायो, इहे पाण ई गंबड़ दरगाह शरीफ़ ताईं साईं गुलाम अली शाह वटि जमा कराए, साईं गुलाम अली शाह साईं जन वटि जमा कयो या सिकंदर सूमरे वटि जमा कयो जेके फुल शहर जा आहियो। ऐं सुभाणे में इंशा अल्लाह ताला उते बि विरासत थींदी, विराईंदासीं त इंशा अल्लाह ताला इन सां तव्हां सां सभु गॾु हूंदासीं इंशा अल्लाह।